मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी शुरू कयोसी पारा के बर्तन में लिखा कि कबरी जहान जो सरदार ऐं पालनहार रहे। मैं तमाम शुक्रगुजार आहियां प्रिंसिपल साहब ऐं काबिल एहतराम उस्तादन जो जन्मों खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। सभिनी आयल मुअज़्ज़ज़ मेहमानन प्रिंसिपल साहब उस्तादन ऐं भेनरन शागिर्द भेनरन ऐं भाइरन खे गुफ्तार सलाम अर्ज़ करे थी। अस्सलामु अलैकुम। अॼु जो नुमान सिंध धरती सकाफ़त हिन नुमान खे ऐं त छा बसर जी दुनिया जा लिखंदा रहिया आहिनि ऐं बयान कंदा रहिया आहिनि पर सिंध धरती जी सकाफ़त सिंध धरती जी सकाफ़त सिंध धरती जी तहज़ीब सिंध जी जो मान सिंध धरती जी बेराब के बयान नथा करे सघनि। सिंध धरती जेका 5000 सां पुरानी तहज़ीब रखे थी सिंध धरती जेका अलॻि तमदुन रखे थी सिंध धरती जा मारवाड़ा जेके मेहमान नवाज़ी जा मोर ऐं महान आहिनि। सिंध धरती जंहिंमें सच्चा सरमस्त सिंध धरती जंहिंमें भिटाई सरकार सिंध धरती जंहिंमें सूर्या बादशाह जहिड़ा दिलेर सिंध धरती जंहिंमें होशू ऐं हमू जहिड़ा जोधा जवान हा 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 मां बे उन सिंध मां आहियां ऐं उन सिंध ते नाथ थी कया। आखिर में मां ही शायर चई पंहिंजी जाइ वठंदसि सिंध मुंहिंजी अमां शान तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां हिकु